बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। संजय उस्ताद भाइरो ऐं भेनरो अस्सलाम वालेकुम या अली मदद। संजय उस्ताद हाणे आऊं फजर जी नमाज़ पढ़ण खां पोइ दुआ घुरी तव्हां खां सां मुखातिब आहियां। अलाह खां बि दुआ था घुरां, इंशाअल्लाह अलाह पाक संजय प्राइमरी उस्तादनि खे सुरखुरु कंदो, इज़त ॾींदो। इंशाअल्लाह हाणे संजय प्राइमरी उस्ताद जो वक़्तु आहे, जेसीं उन जा मसइला हल न थींदा, जेसीं उन जूं तरक़ियूं न थींदियूं, जेसीं उन जी परेशानियूं ख़तमु न कयूं तेसि ताईं इहा जदोजहद जारी रहंदी। कुझु सवाल उस्ताद में कुझु अहिड़ा मुनाफ़िक़ बि आहिनि जेके जदोजहद जे लाइ या मुंहिंजे लाइ प्रोपेगेंडा हलाइनि। के बि प्रोपेगेंडा, के बि मुनाफ़िक़ जी ॻाल्हियूं न अचिजो। इंशाअल्लाह सुभाणे खां सिंधी उस्ताद जी तक़दीर बदिलण जे लाइ, सिंधी तइलीम जी तक़दीर बदिलण लाइ, मसूम बचण जे लाइ तहरीकियूं आगाह थी रहियो आहे। हर उस्ताद लाज़िम उन में बचे, चाहे कश्मीर जो हुजे, चाहे जेकोबाद जो हुजे, चाहे घुटकी जो हुजे, सखर जो हुजे, लाड़कानी जो हुजे, शिकारपुर जो हुजे, दादू जो हुजे, नौशर फिरोज़ जो हुजे, खैरपुर जो हुजे, शेख बेनज़ीराबाद ज़िले जो हुजे, मीरपुर जो हुजे, थरपारकर जो हुजे। मतिलबु सिंधी हर उस्ताद खे हथ ॿधी अपील थो करियां त मूं हीअ जेका तहरीक ॾिया कोशिशि कई हर उस्ताद ताईं मैसेज पहुचायूं त पंहिंजे हक़नि जी जाॻो। जेकॾहिं हिन तव्हां न जॻिया, हींअर तव्हां पाणी ॿधी न कई त पोइ तव्हां ॼण वॾियूं तकलीफ़ूं अचण वारियूं आहिनि। उन जे लाइ अचो त पंहिंजो सिंध जो उस्ताद पंहिंजो पाण खे सुखियो करे, पंहिंजियूं परेशानियूं ख़तमु थियनि, सिंधी उस्ताद खे इंसाफ़ ॾियण जे लाइ, उनखे ख़ुशहाल करण जे लाइ, सिंधी तइलीम जी ख़ुशहाली जे लाइ 10 फरवरी कराची गॾु थियो। हिकिड़ी इंतिहाई मुदबरा गुज़ारिश त दोस्त चइनि भाउ बसूं कोई न, गाॾी कोन खुदारा, बसूं गाॾियूं छॾियो, ईअं कराची पहुचो। जेकॾहिं गाॾियूं बसूं करे अचो था तव्हांजी मर्ज़ी, पर उनखे वापसि करियो। हर उस्ताद पाण सां गॾु बिस्तरो, मौसम जे हिसाब सां बिस्तरो वग़ैरह सामान लाज़िमी खणी अचो। हीअ जंग तयल बि थी सघे थी। जेकॾहिं तव्हां सवाल उस्ताद गॾु थियो, मूंखे यकीन उमेद आहे त जल्दी असांजी मंज़िल मिली वेंदी। उन जे लाइ तकलीफ़ूं, थोरियूं तकलीफ़ूं त सहिणियूं पवंदियूं, बर्दाश्त करणियूं पवंदियूं। कुझु न आहे, अलाह पाक कामयाबु कंदो। दिलि मां को सभु ख़ौफ़ कढी छॾियो। जॾहिं कराची प्रेस क्लब सिंधिया उस्ताद सां गॾियो, ख़ुदा रा हिकिड़े न वेही रहो। हीउ उस्ताद छिड़ न थियो, को होटल ते मानी पियो खणी वञे, को हेॾां वञे, को होॾां वञे। इहो तरीक़ो हाणे ख़तमु करियो, मुनज़म थियो। अलाह पाक तव्हांजो हामी नासिर रहंदो। सिंधी उस्ताद जी फतेह थींदी। जेके मुनाफ़िक़िन ग़लति ख़बरूं फैलाइनि, जो नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बि मस्जिद में मुनाफ़िक़िन वेठा हूंदा हुआ। त हीअ त सवाल तंज़ीम, हिन में चंद एजेंट माफ़ियाऊं जंहिंजे पेट में मरोड़ आहिनि, त असांजो हाणे छा थींदो? सिंधो उस्ताद जागी चुको आहे, हिन जा एजेंट या सभु रस्ता बंदि थी वेंदा हलिया। त हीअ सिंधी उस्ताद जी हर तरह जी ख़ुशहाली जी तहरीक आहे। अचो उन मुंहिंजो भरपूर साथ ॾियो। अलाह तव्हांखे कामयाबु कंदो। इंशाअल्लाह सिंधी उस्ताद कामयाबु थींदो। महिरबानी जी उस्ताद।